अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशाह सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वफ़ाक़ी हुकूमत बानी पीटीआई जे इस्पताल मुंतक़िली वारे फ़ैसिले ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में नज़रसानी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त बानी पीटीआई जो तिबी मुआइनो अॻु में बि थींदो रहियो आहे ऐं मेडिकल बोर्ड केतिरा ई भेरा संदसि इलाज करे चुको आहे। सुप्रीम कोर्ट खे तिबी माहिरनि खां राय वठण खां पोइ फ़ैसिलो करणु घुरिजे हा। दरख़्वास्त में वधीक चयो वियो आहे त मामलो सुप्रीम कोर्ट आॾो मुक़ररु थियो त मामले ते धुरियुनि खे नोटिस जारी न कया विया। अदालती हुक्म में इख़्तियार अवांगिया विया आहिनि। फ़ैसिले ते नज़रसानी थियणु घुरिजे। इत्तलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त नवाज़ लीग कॾहिं बि सिहत जे मामले ते सियासत नाहे कई। बानी पीटीआई अपोज़िशन खे तानो ॾींदो हो त हू जेल वञी बीमार थी था पवनि। इस्लामाबाद में तलाल चौधरी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त बानी पीटीआई खे सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। हर कैदीअ खे इलाज कराइण जो हक़ आहे। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बलूचिस्तान जी तरक़ी में रुकावटूं विझण जूं समूरियूं कोशिशूं नाकाम बणायूं वेंदियूं। सूबे मां दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। ऐवान सदर में वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ भुट्टे तरफ़ां मुलाक़ात में ॻाल्हाईंदे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त बलूचिस्तान में अमन ऐं तरक़ीअ खे यकीनी बणाइण लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत विच में असराइता राब्ता इंतहाई ज़रूरी आहिनि। बलूचिस्तान पाकिस्तान जो सभ खां वॾो सूबो आहे जेको ख़ासि तवजो ऐं वधीक वसीलनि जो हक़दार आहे। मुलाक़ात में बलूचिस्तान जे मजमूई सूरतहाल ऐं जारी तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग पीपी लेडीज़ विंग जी सदर फरियाल डालपुर ऐं अॻूणो सूबाई वज़ीर मीर अली हसन ज़हरी बि शामिल। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। रावलपिंडीअ में नाला लही ऐं भर पासे वारनि इलाइक़नि में हंगामी सूरतहाल। पाणी घरनि में दाख़िल थी वियो। हिन वक़्त ताईं 140 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड। गाॾियूं बरसाती वहिकरे में लुड़ी वयूं। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ पारां हिफ़ाज़ती क़दम खणण ऐं पाणी नेकाल करण जो हुकुम। गॾियल अरब इमारात पारां ईरान सां समूरा वापारी मामला मुअत्तिल करण जो फ़ैसिलो। यूएई जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त ईरान सां कारोबारी ऐं माली मामला बि ईंदड़ हुकूमत ताईं मुअत्तिल रहंदा। ख़िते में जारी चकताण सबबि अहिड़ो फ़ैसिलो कयो वियो आहे चकताण इलाक़ाई आलमी अमुन ऐं सलामतीअ खे नुक़सान पहुचाए रही आहे। यूएई जे दिफ़ाई वज़ारत इल्ज़ाम हयो आहे त ईरान खां 2 बैलिस्टिक मीज़ाइल फायर थिया। 2 मीज़ाइल समुंड में किरिया। मीज़ाइल सामूंडी ट्रैफ़िक खे निशानो बणाइण लाइ हुआ। ईरान गॾियल अरब इमारात मथां मीज़ाइल हमले जे बयान खे रद्द करे छॾियो। ईरान जे परॾेही तर्जुमान इस्माइल बग़ाई चयो आहे त गॾियल अरब इमारात जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां हिन वक़्तु का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। तेहरान सां ॻाल्हियुनि जो को बि शेड्यूल न आहे। ईरान जे सामूंडी नाकाबंदी जारी रहंदी। हुर्मुज़ खुलियल आहे। समूरियूं माइन्स हटाए छॾियूं आहिनि। अमरीकी सदर उन खां अॻु पासदारनि इनक़लाब सां राब्ते जी दावा कई हुई। ईरानी पासदारनि ट्रंप जी दावा खे रद्द कंदे चयो आहे त अमेरिका सां को बि राब्तो न आहे। घोटकीअ वेझो जवाबदार घरवारी ऐं नौजवान खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करे छॾियो। कच्चो बंडीअ जे ॻोठ मलूक शेख में औरत मलूका शेख ऐं नौजवान नूर हसन शेख गोलियूं हणी क़त्ल। इत्तला ते पुलिस पहुची औरत ऐं नौजवान जा लाश तहवील में वरिता। ज़रूरी कार्रवाई बाद लाश बारसंद हवाले। मक़तूल नूर हसन शेख जी घरवारी मसमात पोपरी शेख एहतजाज कंदे चयो आहे त जवाबदार खानदल ऐं इमाम बख़्श संदसि मुड़ुस खे बेगुनाह क़त्ल कयो आहे। बदीन में औरत मुड़ुस हथां छुरियूं हणी बेदर्दी सां क़त्ल। फिरदौस कॉलोनीअ में जवाबदार पंहिंजी घरवारी मुमताज़ मना खे क़त्ल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार। मक़तूला जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नंदू जो रहवासी आहे। मसवाड़ जी जाइ में रहंदो हुयो। वाक़े जो सबबु मालूम न थी सघियो। वधीक जांच जारी।